नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर ख़ास में हिंदुनि माण्हुनि खे ईसाइण वारो अमल जारी है। हिकु ॿियो बिज़नेसमैन हिंदू इंडिया वञण जे लाइ मजबूर थी चुको आहे। मुखालफ़नि पारां मज़हबी रंग ॾेई मारण जी कोशिश कई पई वञे। मसलो मुंहिंजा भाउ इहो आहे, दीवान कम्युनिटी सां तालुक़ु रखां थो। मुंहिंजो नालो खुशहाल आहे। बिज़नेसमैन आहियां। मुंहिंजो पीउ बिज़नेसमैन, मुंहिंजो ॾाढो बिज़नेसमैन। असां पुछता पुछती बिज़नेसमैन आहियूं। नाले फज़ल लाई मेमुण जेको चाहे थो त मुंहिंजी प्रॉपर्टी हिननि खे कोड़े जे भाउ विकिणी हितां भॼी हलियो वञा, लॾे वञा, इंडिया लॾे हलियो वञा। लेकिन हिकु सिंधी मोहबे वतन माण्हू आहियां। हिते रहणु चाहियां थो। हिते ई हिन मिट्टी में ॼाओ आहियां। हिन मिट्टी में ई मरणु चाहियां थो। मूंखे वञण जी का बि ॻाल्हि कोन्हे। मूंखे ही नाजाइज़ तंग करे वठनि। मुंहिंजी ज़मीन जे आॾो गैर क़ानूनी नर्सरी क़ाइमु करे मुंहिंजो रस्तो रोके रहिया आहिनि। मूंखे नर्सरी में पंहिंजी ज़मीन में वञण लाइ जेका मूं कलवट बोरी ठाहिणु चाहिए थे, उहा मुंहिंजे कूड़ो केस करे मूंखे रोके रहिया आहिनि ताकी हीअ ज़मीन में वञी न सघे ऐं असांखे ज़मीन विकिरो करे ॾिए। ॿी ज़मीन जो मुंहिंजो पाणी जेको मंज़ूर शुदा पाणी आहे, 1 कलाक मुंहिंजो पाणी आहे ॿी ज़मीन ते, उते हिन मुंहिंजी वाटर पोस्ट ते कब्ज़ो करे उन मिस्री जी कॉलोनी कटे छॾी आहे। हाल ई में इंक्वायरी थी, उनजी कॉलोनी बंदि थी, सील थी हुई, जेका न्यूज़ पेपरनि वग़ैरह में अची वई। वरी चंद ॾींहंनि खां पोइ बाअसर माण्हुनि उहा कॉलोनी खोलाए छॾी। लेकिन मुंहिंजो पाणी अञा ताईं मूंखे मिली न सघियो आहे। ही राति ॾींहुं मुंहिंजे पोयां लॻो पियो आहे, मूंखे तंग करे रहियो आहे। हींअर हाल ई में हिन हिकिड़ो वरी शोशो मुंहिंजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते हलायो आहे। खुशहाल जेका नई लाइन ठही आहे पाणी जी, जमड़ाऊ मां नई पाइप लाइन जेका ठही आहे सप्लाई मीरपुर ख़ास लाइ, उन मां खुशहाल पाणी चोरी कयो आहे। अथां पाणी चोरी छो कंदुसि? मूंखे पाणी जी कहिड़ी ज़रूरत आहे? मुंहिंजी पंप त बंदि पियो आहे। पंप लाइ मूंखे पाणी खपे ई कोन। सुपर मदीना रेस्टोरेंट मूं किराए ते ॾेई छॾी आहे। पाणी खे हींअर छा कंदुसि? ही हरूभरू कूड़ियूं प्रोपगंडा करे पोर्टल वज़ीर आज़म जे पोर्टल ते मुंहिंजे ख़िलाफ़ु कूड़ियूं दरख़्वास्तूं करे थो। मुंहिंजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ते प्रोपगंडा करे थो ताकी खुशहाल कोड़ियुनि जे भाउ पंहिंजी प्रॉपर्टी ज़मीन विकिणी हिन खे हलियो वञे। इन विच में हिननि मूंसां एॾी वॾी मूंसां कई जो तव्हांखे ॿुधाए नथो सघां। हिननि मूं ते कूड़ो मज़हबी रंग तक ॾिनो। उन जे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस तक करे आयुसि। उन जे ख़िलाफ़ु हीअ आया जेको मेन मुख्य माण्हू हो राणा मोहम्मद अली, उहो मूंखां माफ़ी वठी लिखी ॾेई वियो त असां अहिड़ी का ॻाल्हि कोन कई आहे। असीं मोहबे वतन आहियूं, मोहबे इस्लाम आहियूं। असां में का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। ही फज़ल लाई मूंखे ॾाढो तंग करे रहियो आहे। महिरबानी करे मुंहिंजी आला हकाम खां हथ ॿधी गुज़ारिश आहे त मूंखे हिन सरपसरनि खां बचायो ताकी असीं पंहिंजो कारोबार करे सघूं, पंहिंजी बच्चनि जी रोज़ी रोटी करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।